दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरताज चारण जेएसएन मोहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो बबली सोलंकी दादू प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 15 जनवरी खां सॼी सिंध जी रोड रस्तनि ते पुलिस फोर्स बिहारी सियासी कारकुननि खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। सिंध जे क़ौमी कारकुननि ते घरनि ते चढ़ायूं कई वयूं आहिनि। सन न वञो सिंध अंदरि बदतरीन मार्शल आहे। केरु थो चवे त सिंध में जमहूरियत आहे, केरु थो चए त मुल्क में कानून जी हुकुमरानी आहे। हिते ॾाढ बरबरियत आहे। पीपल्स पार्टी खे इजाज़त आहे जलसा करे, पर सन जेको पुरअमन सियासी जिदोजहद जो मर्कज़ आहे, सन जेको सिंध जी उम्मीद नई तामीर तरक़ी आज़ादी जी दरस आहे, सॼी सिंध जे रस्तनि ते जंहिं जो कानून लागू थियल हुयो त सन न वञो ट्रांसपोर्टरनि खे चयो वियो त सन विया त केस दाख़िल कया वेंदा। 1995 खां 2026 ताईं सिंध जी नाकाबंदी हले पई। सिंध जो कोयलो सऊदी अरब जी दौलत तेल खां वधीक दौलत रखे थो। गोरखियल स्टेशन दादू खां जामशेद जबलनि ते कब्ज़ा करे उन्हनि जी कटाई कई पई वञे। सिंध जे ॿेलनि दरियाउनि समुंड ढंढुनि ते कब्ज़ा करे सिंधियुनि खे खपाए सिंध जे करोड़नि सिंधियुनि खे बुख बदहाली जे वर चाढ़े वियो आहे। असांखे क़बूल न आहे सन जो सियासी क़ौमी वर्कर जबर ऐं ॾाढ ख़िलाफ़ मज़ामत कंदो। कल्ह वारे अमल बाद बि कंहिं बि ॻाॾीअ जो शीशो न भॻो आहे। इहो सन जे सैद जे पुरअमन तहरीक जो नतीजो आहे। सिंध अंदरि माशाअल्लाह आहे। केरु थो चवे त हिन मुल्क में कानूनी जमहूरियत आहे। साईं जे एम सैद के दौरान साह ॾिनो। पीपल्स पार्टी मीर पीर मज़हबी सियासी पार्टियुनि खे जलसनि सालगिरहनि जी तकरीबन जी करण जी इजाज़त ॾिनी थी, पर सिंध में जलसो करण सॼी सिंध जा रस्ता बंदि कया वञनि था। दादू प्रेस क्लब जे मेंबरनि मक़सूद चांडियो सां संदसि पुट जी वफ़ात ते ताज़ियत करे ॾुख जो बि इज़हार कयो। इन मौक़े ते जीअं सिंध क़ौमी मोहाज़ ज़िले दादू जा अॻवान ऐं कारकुन मौजूद हुआ।